سورة يوسف. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام را. تلك آيات الكتاب المبين. إنا أنزلناه قرآنا عربيا لعلكم تعقلون. نحن نقص عليك أحسن القصص بما أوحينا إليك هذا القرآن وَإِن كُنتَ مِن قَبْلِهِ لَمِنَ الْغَافِلِينَ. अल्लाह बाजारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम रा। हे पधरे किताब जूं आयतूं आहिनि। बेशक असां उनखे क़ुरान अरबी ॿोलीअ वारो करे नाज़िल कयो त मन अमी समझो। ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असीं तो ॾांहुं हिन क़ुरान में पंहिंजी वही मोकिलण सां ॾाढो चङो किस्सो तोखे पढ़ी ॿुधायूं था, ऐं तूं हिन खां अॻु बेशक बेख़बरनि मां हुएं। إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. قال يا بني لا تقصص رؤياك على إخوتك فيكيدوا لك كيدا إن الشيطان للإنسان عدو مبين. وكذلك يجتبيك ربك ويعلمك من تأويل الأحاديث ويتم نعمته عليك وعلى آل يعقوب كما أتمها على أبويك من قبل إبراهيم وإسحاق إن ربك عليم حكيم. याद कर जॾहिं यूसुफ पंहिंजे पीउ खे चयो त ऐ बाबा, मूं 11 तारा ऐं सिज ऐं चंड ॾिठा, उन्हनि खे ॾिठुमि त मूंखे सजदो था कनि। याकूब चयो त ऐ मुंहिंजा पुट, पंहिंजो ख्वाब पंहिंजनि भाइरनि वटि बयान न कज, न त तो लाइ को फंद फेरींदा। बेशक शैतान इंसान जो पधरो वेरी आहे, ऐं अहिड़ी तरह तुंहिंजो पालनहार तोखे सॻोरो कंदो ऐं तोखे ख्वाबनि जो ताबीर सेखारींदो ऐं पंहिंजी नेमत तोते ऐं याकूब जे औलाद ते अहिड़ी पूरी कंदो जहिड़ी अॻु तुंहिंजे पीउ ॾाॾे इब्राहीम ऐं इसहाक ते पूरी कयाई। बेशक तुंहिंजो पालनहार ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। لقد كان في يوسف وإخوته آيات للسائلين إذ قالوا ليوسف وأخوه أحب إلى أبينا منا ونحن عصبة إن أبانا لفي ضلال مبين.
اقتلوا يوسف أو اطرحوه أرضا يخل لكم وجه أبيكم وتكونوا من بعده قوما صالحين. قال قائل منهم لا تقتلوا يوسف وألقوه في غيابة الجب يلتقطه بعض السيارة إن كنتم فاعلين. قالوا يا أبانا ما لك لا تأمنا على يوسف وإنا له لناصحون. أرسله معنا غدا يرتع ويلعب وإنا له لحافظون. قال إني ليحزنني أن تذهبوا به وأخاف أن يأكله الذئب وأنتم عنه غافلون. قالوا لئن أكله الذئب ونحن عصبة إنا إذا لخاسرون. فلما ذهبوا به وأجمعوا أن يجعلوه في غيابة الجب وأوحينا إليه لتنبئنهم بأمرهم هذا وهم لا يشعرون. وجاءوا أباهم عشاء يبكون. قالوا يا أبانا إنا ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين. وجاءوا على قميصه بدم كذب قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل والله المستعان على ما تصفون. बेशक यूसुफ ऐं संदसि भाइरनि जे क़िसे में पुछंदड़नि लाइ घणियूं निशानियूं आहिनि। जॾहिं पाण में चयाऊं त बेशक यूसुफ ऐं संदसि सॻो भाउ बिन्यामीन असांजे पीउ वटि असां खां ॾाढा प्यारा आहिनि, जेतोणीकि असीं घणा ॼणा ॾाढी टोली आहियूं, बेशक असांजो पीउ पधरी भुल में आहे। हाणे घुर्जे त यूसुफ खे कुहो या खेस कंहिं मुल्क में फिटी करे अचो त अव्हां जे पीउ जी मुहाड़ अव्हां लाइ निराली थी ऐं उन कम खां पोइ अव्हीं सुधिल थिजो। मंझाउनि हिक चवंदड़ चयो त यूसुफ खे न मारियो ऐं जेकॾहिं की कंदड़ आहियो त खूह जे तरे में खणी उछलायोसि त को वाटहड़ो खेस कढी वेंदो। याकूब खे चयाऊं त ए बाबा तोखे छा थियो आहे? यूसुफ जे निस्बत में तोखे असां ते हिन हूंदे बि को भरवसो नथो थिए जो असीं संदसि ख़ैर ख़्वाह आहियूं। सुभाणे असां सां खेस मोकिल
त खाए ऐं खेॾे ऐं असीं संदसि निगहबान आहियूं। याकूब चयो त अव्हां जो खेस नियण मूंखे ज़रूर ग़मगीन थो करे ऐं डिॼां थो त मतां खेस बघड़ खाए ऐं खांउसि अव्हीं बेख़बर हुजो। चयाऊं त असांजे घणनि ॼणनि जी ॾाढी टोलीअ हूंदे बि जेकॾहिं खेस बघड़ खाधो त असीं उन महल ज़रूर टोटे वारा हूंदासूं। पोइ जंहिं महल खेस नियाऊं त उन खे खूह जे तरे में उछलण जी पक कयाऊं ऐं ॾांहुंसि वही कयोसूं त संदन हिन वाक़े जी खेनि ज़रूर सुध ॾींदे ऐं उहे तोखे न ॼाणंदा। ऐं पंहिंजे पीउ वटि राति जो रोईंदा आया, चयाऊं त ऐ बाबा, असीं डुकूं पुराण वियासूं ऐं यूसुफ खे पंहिंजे सामान ते छॾियोसूं, पोइ उन खे बघड़ खाधो ऐं तोणे असीं सचा आहियूं त बि तूं असांखे विसंदड़ न थींदे। ऐं संदसि पहिराण ते कूड़ो रत लाइ आंदाऊं। याकूब चयो त ईअं न आहे, बल्कि अव्हां जे नफ़्सनि अव्हां लाइ उन ठाह खे ठाहियो आहे, तंहिं करे मूंखे चङो सब्र करणु घुर्जे ऐं जेकी अव्हीं बयान कंदा आहियो तंहिं ते अल्लाह खां मदद घुरी वञे थी। وَجَاءَتْ سَيَّارَةٌ فَأَرْسَلُوا وَارِدَهُمْ فَأَدْلَى دَلْوَهُ قَالَ يَا بُشْرَى هَذَا غُلَامٌ وَأَسَرُّوهُ بِضَاعَةً وَاللَّهُ عَلِيمٌ بِمَا يَعْمَلُونَ وَشَرَوْهُ بِثَمَنٍ بَخْسٍ دَرَاهِمَ مَعْدُودَةٍ وَكَانُوا فِيهِ مِنَ الزَّاهِدِينَ। ऐं उन खूह ते काफ़िलो आयो, पोइ पंहिंजे पाणी भरींदड़ खे मोकिलियाऊं, जंहिं पंहिंजो ॿोक विधो। चयाऊं, वाह वाह, ही नीगर आहे ऐं खेस हिकु चङी विथ समझी लिकायाऊं ऐं जेकी कयाऊं थे सो अल्लाह ॼाणंदड़ आहे। ऐं खेस भाइरनि हल्की क़ीमत सां विकियो, जो की थोरा पैसा हुआ ऐं संदसि हक़ में बेज़ारी कंदड़ हुआ। وَقَالَ الَّذِي اشْتَرَاهُ مِنْ مِصْرَ لِامْرَأَتِهِ أَكْرِمِي مَثْوَاهُ عَسَى أَنْ يَنْفَعَنَا أَوْ نَتَّخِذَهُ وَلَدًا وَكَذَلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِي الْأَرْضِ وَلِنُعَلِّمَهُ مِنْ تَأْوِيلِ الْأَحَادِيثِ وَاللَّهُ غَالِبٌ عَلَى أَمْرِهِ وَلَكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ وَلَمَّا بَلَغَ أَشُدَّهُ آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا وَكَذَلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ। ऐं मिस्र वारनि मां जंहिं खेस ख़रीद कयो, तंहिं पंहिंजी ज़ाल ज़लीखा खे चयो त हिन जी चङी ताज़ीम कज, मन असांखे को फ़ाइदो ॾिए या खेस पुटेलो करे रखूं। ऐं अहिड़ी तरह यूसुफ खे मिस्र में जाइ ॾिनीसूं ऐं हिन लाइ त खेस ख्वाबनि जो ताबीर सेखारियूं ऐं अल्लाह पंहिंजे कम ते ग़ालिब आहे, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ऐं जंहिं महिल यूसुफ पंहिंजी जवानीअ खे पहुतो ऐं हिकमत ऐं इल्मु ॾिनोसूं ऐं अहिड़ी तरह भलारनि खे बदिलो ॾींदा आहियूं। وَرَاوَدَتْهُ الَّتِي هُوَ فِي بَيْتِهَا عَن نَّفْسِهِ
نفسه وغلقت الأبواب وقالت هيت لك قال معاذ الله إنه ربي أحسن مثواي إنه لا يفلح الظالمون ولقد همت به وهم بها لولا أن رأى برهان ربه كذلك لنصرف عنه السوء والفحشاء إنه من عبادنا المخلصين ऐं जंहिं ज़ाल जे घर में उहो हो तंहिं संदसि नफ़्स खे राणियो थे ऐं दरवाज़ा बंदि कयाईं ऐं चयाईं त ओरे आ चयाईं त अल्लाह जी पनाह घुरियुमि इन मुंहिंजे निपाईंदड़ यानी अज़ीज़ मूंखे चङे हंधि रखियो आहे हीअ ॻाल्हि सची आहे त ज़ालिम कामयाब न थींदा ऐं बेशक उहा उन ॾांहुं लड़ी ऐं यूसुफ बि उन ॾांहुं लड़ियो जेकॾहिं पंहिंजे पालणहार जो दलील न ॾिसे हा त जेकी थियणो हो सो थिए हा अहिड़ी तरह इन्हीअ करे थियो त बुछड़ाई ऐं बेहयाई खां टारीसूं सच आहे त इहो असांजे ख़ालिस ॿाननि मां हो واستبق الباب وقدت قميصه من دبر وألف يا سيدها لدى الباب قالت ما جزاء من أراد بأهلك سوءا إلا أن يسجن أو عذاب أليم قال هي راودتني عن نفسي وشهد شاهد من أهلها إن كان قميصه قد من قبل فصدقت وهو من الكاذبين وإن كان قميصه قد من دبر فكذبت وهو من الصادقين فلما رأى قميصه قد من دبر قال إنه من كيدكن إن كيدكن عظيم يوسف أعرض عن هذا واستغفري لذنبك إنك كنت من الخاطئين ऐं ॿिए दरवाज़े ॾांहुं डोड़िया ऐं ज़ाल उन यूसुफ जो पहिराण पुठे खां फाड़ियो ऐं संदसि मुड़िस खे दरवाज़े वटि मिलिया ज़लीख़ा चयो त जेको तुंहिंजे घर वारीअ सां मदाई करण जो इरादो करे तंहिंजी सज़ा क़ैद करण या ॾुखो ईंदड़ अज़ाब खां सवा ॿी का नाहे यूसुफ चयो त हिन मूंखे मुंहिंजे नफ़्स खां राणियो थे ऐं संदसि घर जे भातियुनि मां हिकु शाहिदी ॾिनी त जेकॾहिं हिन जो पहिराण अॻु खां फाड़ियो वियो आहे त ज़लीख़ा सची आहे ऐं उहो कूड़नि मां आहे ऐं जेकॾहिं संदसि पहिराण पुठीअ खां फाड़ियो वियो आहे त ज़लीख़ा कूड़ी आहे ऐं उहो सचनि मां आहे जंहिं महिल अज़ीज़ पहिराण पुठे खां फाटल ॾिठो त चयाईं ऐं ज़ालूं इहो चवणु अव्हां जे मकरनि मां आहे छो त अव्हां जो मकर वॾो आहे ऐं यूसुफ इन ॻाल्हि खां मुंहुं मोड़ ऐं ऐं ज़लीख़ा तूं बि पंहिंजी मदाए जी बख़्शिश घुर छो त तूं ई ख़ता वारनि मां आहीं
وقال نسوة في المدينة امرأة العزيز تراود فتاها عن نفسه قد شغفها حبا إنا لنراها في ضلال مبين فلما سمعت بمكرهن أرسلت إليهن وأعتدت لهن متكئا وآتت كل واحدة منهن سكينا وقالت اخرج عليهن فلما رأينه أكبرنه وقطعن أيديهن وقلن حاش لله ما هذا بشرا إن هذا إلا ملك كريم قالت فذلكن الذي لمتنني فيه ولقد راودته عن نفسه فاستعصم ولئن لم يفعل ما آمره ليسجنن وليكونن من الصاغرين ऐं शहर में केतिरनि ज़ालनि पचारियो त अज़ीज़ जी ज़ाल पंहिंजे जवान बाने खे संस नफ़्स खां बुछड़े कम लाइ राणींदी आहे। बेशक यूसुफ जो प्यार संस दिल में बिही वियो आहे। असीं खेसि पधरी गुमराहीअ में ज़रूर ॾिसंदियूं आहियूं। पोइ जंहिं महिल ज़लीख़ा संदन गिला करण ॿुधी त उन्हनि ॾांहुं माण्हू मोकिलियाईं ऐं उन्हनि लाइ मजलिस तयार कयाईं ऐं मंझाउनि हर हिक खे काती ॾिनाई ऐं चयाईं त यूसुफ मथुन निकिर। जंहिं दम खेसि ॾिठाऊं त खेसि वधीक सुहिणो ॼाताऊं ऐं पंहिंजा हथ वढियाऊं ऐं चयाऊं त अल्लाह पाक वॾो आहे। इहो नीगर माण्हू नाहे पर हिकु सॻोरो मलाइक आहे। ज़लीख़ा चयो इहो उहो आहे जंहिंजी मोहबत में अमीं मूंखे टोकींदियूं हुयो ऐं बेशक संदसि नफ़्स खां खेसि राणियुमि थे पोइ पाण बचाई आई ऐं खेसि जेको हुकुम करियां थी सो जेकॾहिं न कंदो त ज़रूर क़ैद कयो वेंदो ऐं ज़रूर बेफ़रमाननि मां थींदो। قال رب السجن أحب إلي مما يدعونني إليه وإلا تصرف عني كيدهن أصب إليهن وأكن من الجاهلين فاستجاب له ربه فصرف عنه كيدهن إنه هو السميع العليم ثم بدا لهم من بعد ما رأوا الآيات ليسجننه حتى حين यूसुफ चयो ऐं मुंहिंजा पालणहार जंहिं कम ॾांहुं मूंखे सॾीन थियूं तंहिंखां मूंखे क़ैद पसंदि आहे ऐं जेकॾहिं संदन मकर मूंखां न टारींदे त उन्हनि ॾांहुं लड़ंदुसि ऐं जाहिलनि मां थींदुसि। पोइ संदसि पालणहार उन जी दुआ क़बूल कई ऐं खांसि उन्हनि जो मकर टारी आई छो त उहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। वरी बि निशानियुनि जे ॾिसण खां पोइ खेनि हीअ ॻाल्हि नज़र आई त कुझु वक़्त ताईं खेसि ज़रूर क़ैद में विझनि। ودخل معه السجن فتيان قال أحدهما إني
أراني أعصر خمرا وقال الآخر إني أراني أحمل فوق رأسي خبزا تأكل الطير منه نبئنا بتأويله إنا نراك من المحسنين قال لا يأتيكما طعام ترزقانه إلا نبأتكما بتأويله قبل أن يأتيكما ذلكما مما علمني ربي إني تركت ملة قوم لا يؤمنون بالله وهم بالآخرة هم كافرون واتبعت ملة آبائي إبراهيم وإسحاق ويعقوب ما كان لنا أن نشرك بالله من شيء ذلك من فضل الله علينا وعلى الناس ولكن أكثر الناس لا يشكرون يا صاحبي السجن أأرباب متفرقون خير أم الله الواحد القهار ما تعبدون من دونه إلا أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما أنزل الله بها من سلطان إن الحكم إلا لله أمر ألا تعبدوا إلا إياه ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون يا صاحبي السجن أما أحدكما فيسقي ربه خمرا وأما الآخر فيصلب فتأكل الطير من رأسه قضي الأمر الذي فيه تستفتيان ऐं साणस ॿ जवान क़ैद में घिड़िया उन्हनि मां हिकु चयो त मूं पाण खे निंड में ॾिठो त शराब निपूड़ियां थो ऐं ॿिए चयो त मूं पाण खे मथे ते मानी खणंदो ऐं मंझांसि पखियुनि खे खाईंदो ॾिठो असांखे हिन जी ताबीर जी ख़बर ॾे बेशक असीं तोखे भलारनि मां ॾिसूं था यूसुफ चयो त जेको ताम खाईंदा आहियो सो अव्हां वटि ईंदो ई न पर अव्हां वटि उन जे अचण खां अॻे ई संदसि ताबीर आऊं अव्हां खे ॾसींदुसि इहो ताबीर करणु इन्हनि ॻाल्हियुनि मां आहे जे मुंहिंजे रब मूंखे सेखारियूं आहिनि बेशक मूं उन क़ौम जी पर फिटी कई आहे जेकी अल्लाह खे न मञींदा आहिनि ऐं उहे आख़िरत जा बि मुनकर आहिनि ऐं पंहिंजे पीउ ॾाॾनि इब्राहीम ऐं इसहाक ऐं याकूब जे दीन जी पैरवी कई अथमि कंहिं शइ खे अल्लाह सां शरीक करणु असांखे न जुॻाईंदो आहे
इहो असां ते ऐं ॿियनि माण्हुनि ते अल्लाह जो फज़ल आहे, पर घणा माण्हू शुक्रानो न कंदा आहिनि। ऐं मुंहिंजा साथी क़ैदी, हीअ ॻाल्हि सम्झंदा आहियो त धारो धार घणा रब चङा आहिनि या अकेलो ग़ालिब अल्लाह चङो आहे। अल्लाह खां सवाइ जिन जी अव्हीं पूॼा कंदा आहियो उहे रुगो नाला आहिनि जे अव्हां जे पीउ ॾाॾनि नाला रखिया आहिनि। उन्हनि जे बाबति अल्लाह का सनद नाज़िल न कई आहे। अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं जी हुकूमत नाहे। हुकुम कयाई त ख़ासि उन अल्लाह खां सवाइ कंहिं जी इबादत न करियो। उहो दीन क़ाइम आहे, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ऐं मुंहिंजा क़ैदी साथी, अव्हां मां हिकिड़ो पंहिंजे बादशाह खे शराब पियारींदो ऐं ॿियो सूर्य चाढ़ियो वेंदो ऐं संदसि मथे मां पखी खाईंदा। जंहिं बाबति पुछो था सो कमु पूरो थी वियो। وقال للذي ظن أنه ناج منه اذكرني عند ربك فأنساه الشيطان ذكر ربه فلبث في السجن بضع سنين ऐं उन्हनि ॿिन्ही मां जंहिं लाइ गुमान हुअसि त नेठ छुटंदो, तंहिंखे चयाईं त पंहिंजे बादशाह वटि मूंखे यादि कजि। पोइ शैतान संस बादशाह वटि खांसि यादगिरी विसाराए छॾी। तंहिं करे यूसुफ केतिरा ई वरह क़ैद में रहियो। وقال الملك إني أرى 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف وسبع سنبلات خضر وأخر يابسات يا أيها الملأ أفتوني في رؤياي إن كنتم بالرؤيا تعبرون قالوا أضغاث أحلام وما نحن بتأويل الأحلام بعالمين ऐं बादशाह चयो त मूं निंड में 7 थुलियूं गऊं ॾिठियूं आहिनि जिन खे 7 ॾुबरियुनि खाधो थिए ऐं पिण 7 सावा संग ऐं ॿिया 7 सुका ॾिठा अथमि। ऐं सरदारो, जेकॾहिं अव्हीं ख्वाब जो ताबीर कंदा आहियो त मुंहिंजे ख्वाब जो मूंखे ताबीर ॿुधायो। चयाऊं इहे परेशान ख्वाब आहिनि ऐं असीं कूड़नि ख्वाबनि जो ताबीर न ॼाणंदा आहियूं। وقال الذي نجا منهما وادكر بعد أمة أنا أنبئكم بتأويله فأرسلون يوسف أيها الصديق أفتنا في 7 بقرات سمان يأكلهن 7 عجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات لعلي أرجع إلى الناس لعلهم يعلمون قال تزرعون 7 سنين دأبا فما حصدتم فذروه في سنبله إلا قليلا مما تأكلون ثم يأتي من بعد ذلك 7 شداد
يأكلن ما قدمتم لهن إلا قليلا مما تحصنون ثم يأتي من بعد ذلك عام فيه يغاث الناس وفيه يعصرون ऐं जेको ॿिन्ही मां छुटो हो ऐं घणी देर खां पोइ यादि आयुसि तंहिं चयो त इन जी ताबीर जी आऊं तोखे ख़बर ॾींदुसि पोइ मूंखे मोकिलियो पोइ बंदखाने ॾांहुं वियो चयाईं ऐं सचा यूसुफ 7 थुलियुनि गउनि बाबति जिन खे 7 ॾुबरियुनि खाधो ऐं 7 सावनि संगनि ऐं ॿियनि 7 सुकनि बाबति ताबीर ॿुधाए त आऊं माण्हुनि ॾांहुं मोटां त मन उहे ॼाणनि यूसुफ चयो त 7 वरह पूरा पोख कंदा रहो पोइ जेको फसल लुणो तंहिं मां जेकी खाओ तंहिंखां सवाइ ॿियो सभु संदुनि सुंगनि में रखी छॾियो उन्हनि थोरनि खां सवाइ जेकी अव्हां खाओ वरी उन खां पोइ 7 साल सख़्तीअ जा ईंदा उन्हनि लाइ जेकी अन्न अॻे रखी छॾियो हूंदव सो जेकी बचाए रखंदो तंहिं मां थोरड़े खां सवाइ ॿियो सभु खाई वेंदा वरी उन खां पोइ अहिड़ो वरह ईंदो जंहिं में माण्हुनि ते मींहुं वसायो वेंदो ऐं मंझि डाख वग़ैरह न पूरींदा وقال الملك ائتوني به فلما جاءه الرسول قال ارجع إلى ربك فاسأله ما بال النسوة اللاتي قطعن أيديهن إن ربي بكيدهن عليم قال ما خطبكن إذ راوتن يوسف عن نفسه قلنا حاش لله ما علمنا عليه من سوء قالت امرأة العزيز الآن حصحص الحق أنا راودته عن نفسه وإنه لمن الصادقين ऐं बादशाह चयो त यूसुफ खे मूं वटि आणियो जंहिं महल वटि क़ासिद आयो त उन वक़्तु यूसुफ चयो त पंहिंजे बादशाह ॾांहुं मोट पोइ खांवसि पुछ त उन्हनि ज़ालनि जो कहिड़ो हाल हो जिन पंहिंजा हथ वढिया छो त मुंहिंजो पालणहार संदन मकर खे ॼाणंदड़ आहे बादशाह औरतनि खां पुछो त अव्हां जो छा हाल हो जॾहिं यूसुफ खे संदसि नफ़्स खां राणियो थे चयाऊं त अल्लाह पाक आहे का बुछड़ाई मथसि न जातीसूं अज़ीज़ जी ज़ाल चयो त हाणे हक़ पधिरो थियो मूं खेसि संदसि नफ़्स खां राणण घुरियो हो ऐं उहो बेशक सचनि मां आहे ذلك ليعلم أني لم أخنه بالغيب وأن الله لا يهدي كيد الخائنين وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم यूसुफ चयो त इहो हिन लाइ हो त अज़ीज़ ॼाणे त मूं पर पुठ संदसि ख़यानत न कई हुई ऐं अल्लाह ख़यानत कंदड़नि जो फ़िरेब पूरो थियणु न ॾींदो आहे ऐं आऊं पंहिंजे नफ़्स खे पाक नथो भायां तहक़ीक़ नफ़्स बुछड़ाई ॾांहुं छिकींदो आहे पर जंहिं ते मुंहिंजो रब रहम करे बेशक मुंहिंजो पालणहार बख़्शणहार महिरबान आहे وقال الملك ائتوني به
تستخلصه لنفسي فلما كلمه قال إنك اليوم لدينا مكين أمين قال اجعلني على خزائن الأرض إني حفيظ عليم ऐं बादशाह चयो त खेसि मूं वटि आणियो त आऊं खेसि पाण लाइ मुक़ररु करियां। पोइ जंहिं महिल साणसि ॻाल्हाई आई तंहिं महिल संदसि सियाणप सम्झी चयाईं त तूं अॼु असां वटि मर्तबे वारो अमानत वारो आहीं। यूसुफ चयो त मूंखे हिन मुल्क मिस्र जे खज़ाननि ते मुक़ररु कर। तहक़ीक़ आऊं निगहबान सभिनी कमनि जो वधीक ॼाणंदड़ आहियां। وَكَذَلِكَ مَكَّنَّا لِيُوسُفَ فِي الْأَرْضِ يَتَبَوَّأُ مِنْهَا حَيْثُ يَشَاءُ نُصِيبُ بِرَحْمَتِنَا مَن نَّشَاءُ وَلَا نُضِيعُ أَجْرَ الْمُحْسِنِينَ وَلَأَجْرُ الْآخِرَةِ خَيْرٌ لِّلَّذِينَ آمَنُوا وَكَانُوا يَتَّقُونَ ऐं अहिड़ी तरह यूसुफ खे उन मुल्क में मर्तबे वारो कयोसूं जिते वणंदो हुअसि तिते टिकंदो हो। जंहिं लाइ वणंदो अथऊं तंहिं ते बाज पहुचाईंदा आहियूं ऐं नेकनि जो अजुर न विञाईंदा आहियूं। ऐं जिन ईमान आंदो ऐं परहेज़गारी कंदा रहिया तिन लाइ आख़िरत जो अजुर ज़रूर भलो आहे। وَجَاءَ إِخْوَةُ يُوسُفَ فَدَخَلُوا عَلَيْهِ فَعَرَفَهُمْ وَهُمْ لَهُ مُنكِرُونَ وَلَمَّا جَهَّزَهُم بِجَهَازِهِمْ قَالَ ائْتُونِي بِأَخٍ لَّكُم مِّنْ أَبِيكُمْ أَلَا تَرَوْنَ أَنِّي أُوفِي الْكَيْلَ وَأَنَا خَيْرُ الْمُنزِلِينَ فَإِن لَّمْ تَأْتُونِي بِهِ فَلَا كَيْلَ لَكُمْ عِندِي وَلَا تَقْرَبُونِ قَالُوا سَنُرَاوِدُ عَنْهُ أَبَاهُ وَإِنَّا لَفَاعِلُونَ وَقَالَ لِفِتْيَانِهِ اجْعَلُوا بِضَاعَتَهُمْ فِي رِحَالِهِمْ لَعَلَّهُمْ يَعْرِفُونَهَا إِذَا انقَلَبُوا إِلَى أَهْلِهِمْ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ ऐं यूसुफ जा भाइर आया पोइ वटुसि विया त खेनि सुञाताईं ऐं उहे खेसि न सुञाणंदड़ हुआ। ऐं जंहिं महिल उन्हनि लाइ संदन सामान तयार कयाईं तंहिं महिल खेनि चयाईं त पंहिंजे पीउ ते भाउ खे मूं वटि आणियो। अमीं नथा ॾिसो छा त आऊं पूरो माप ॾियां थो ऐं आऊं चङो महिमानी कंदड़ आहियां। पोइ जेकॾहिं खेसि मूं वटि न आणींदो त अव्हां लाइ मूं वटि का माप कान्हे ऐं न की मूंखे वेझा थिजो। चयाऊं सिघो उन बाबति कंहिं बहाने सां संदसि पीउ खे राणींदासूं ऐं ज़रूर असीं ईअं करण वारा थींदासूं। ऐं यूसुफ पंहिंजनि माण्हुनि खे चयो त संदन मूड़ी संदन मलियनि में विझी छॾियो। पोइ जॾहिं पंहिंजनि घर वारनि ॾांहुं मोटी वञनि त मन उन्हीअ खे सुञाणनि मन उहे वरी अचनि। فَلَمَّا رَجَعُوا إِلَى أَبِيهِمْ قَالُوا يَا أَبَانَا
قالوا يا أبانا منع منا الكيل فأرسل معنا أخانا نكتل وإنا له لحافظون قال هل آمنكم عليه إلا كما أمنتكم على أخيه من قبل فالله خير حافظا وهو أرحم الراحمين पोइ जंहिं महिल पंहिंजे पीउ वटि कनान में मोटी आया तंहिं महिल चयाऊं त ऐं बाबा अन्न ॾियण असां खां रोकियो वियो आहे तंहिं करे असां मां असांजे भाउ बुनियामीन खे मोकल त अन्न वठूं ऐं असीं संदसि ज़रूर निगहबान आहियूं। याकूब खेनि चयो त हिन जे निस्बत अव्हां ते अहिड़ो ई एतबार करियां थो जहिड़ो अॻु संदसि भाउ जे बनिस्बत अव्हां ते एतबार कयो हुउमि। पोइ अल्लाह चङो निगहबान आहे ऐं उहो ॿाझारनि खां वॾो ॿाझारो आहे। ولما فتحوا متاعهم وجدوا بضاعتهم ردت إليهم قالوا يا أبانا ما نبغي هذه بضاعتنا ردت إلينا ونمير أهلنا ونحفظ أخانا ونزداد كيل بعير ذلك كيل يسير قال لن أرسله معكم حتى تؤتون موثقا من الله لتأتونني به إلا أن يحاط بكم فلما آتوه موثقهم قال الله على ما نقول وكيل وقال يا بني لا تدخلوا من باب واحد وادخلوا من أبواب متفرقة وما أغني عنكم من الله من شيء إن الحكم إلا لله عليه توكلت وعليه فليتوكل المتوكلون ولما دخلوا من حيث أمرهم أبوهم ما كان يغني عنهم من الله من شيء إلا حاجة في نفس يعقوب قضاها وإنه لذو علم لما علمناه ولكن أكثر الناس لا يعلمون पोइ जंहिं महिल पंहिंजो सामान खोलियाऊं त उन वक़्तु पंहिंजी मूड़ी पाण वटि मोटायल ॾिठाऊं चयाऊं त असांजा बाबा ॿियो असांखे छा घुर्जे जो ही असांजी मूड़ी असां ॾांहुं वरी मोटायल आहे त मोटी वञूं ऐं पंहिंजनि घर वारनि लाइ अन्न आणियूं ऐं पंहिंजे भाउ जी निगहबानी कंदासूं ऐं हिकु उठ जो बार वधीक बि वठंदासूं इहो जेकी अन्न आंदो अथऊं सो वज़न थोरो आहे। याकूब खेनि चयो त आऊं अव्हां सां उन खे एसी कॾहिं न मोकिलींदुसि जेसी मूं वटि अंजाम करे अल्लाह जो सोह न खणंदो त कंहिं ओखाई पवण खां सवाइ उन खे मूं वटि ज़रूर आणींदो
पोइ जंहिं महल खेसि पंहिंजो पको अंजाम ॾिनऊं त याकूब चयो त जेकी असीं चऊं था तंहिं ते अल्लाह निगहबान आहे। ऐं चयाईं त ऐं पुटो अवी हिक दरवाज़े खां न घिरजो ऐं अलॻि अलॻि दरवाज़नि मां घिरजो ऐं आऊं अव्हां खां अल्लाह जे तक़दीर मां का बि शइ टारे नथो सघां। अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो हुकुम न आहे। मथुसि भरवसो कयमि ऐं सभु कंहिं भरवसे कंदड़ खे मथुसि भरवसो करणु घुर्जे। ऐं जहिड़ी तरह संदन पीउ खेनि हुकुम फरमायो हो तहिड़ी तरह जंहिं महल मिस्र जे दरवाज़नि खां घिड़िया तंहिं महिल जेका सख़्ती पहुचेन हा त संदन पीउ अल्लाह जी तक़दीर मां खाउन कुझु बि टारे नथे सघियो। इहो हुकुम करणु याकूब जे दिलि में रुगो हिकु ख़्यालु हो जो उनखे पूरो कयाईं ऐं जेकी खेसि सेखारियो होसूं तंहिं सबबां उहो इल्म वारो हो पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ولما دخلوا على يوسف آوى إليه أخاه قال إني أنا أخوك فلا تبتئس بما كانوا يعملون فلما جهزهم بجهازهم جعل السقاية في رحل أخيه ثم أذن مؤذن أيتها العير إنكم لسارقون قالوا وأقبلوا عليهم ماذا تفقدون قالوا نفقد صواع الملك ولمن جاء به حمل بعير وأنا به زعيم قالوا تالله لقد علمتم ما جئنا لنفسد في الأرض وما كنا سارقين قالوا فما جزاؤه إن كنتم كاذبين قالوا جزاؤه من وجد في رحله فهو جزاؤه كذلك نجزي الظالمين فبدأ بأوعيتهم قبل وعاء أخيه ثم استخرجها من وعاء أخيه كذلك كدنا ليوسف ما كان ليأخذ أخاه في دين الملك إلا أن يشاء الله نرفع درجات من نشاء وفوق كل ذي علم عليم ऐं जंहिं महिल यूसुफ वटि विया तंहिं महिल उन पंहिंजे सॻे भाउ खे पाण वटि जाइ ॾिनी चयाईं त सचपच आऊं तुंहिंजो भाउ आहियां तंहिं करे जेकी कयो अथनि तंहिं ते ॾुख न कर। पोइ जंहिं महिल उन्हनि लाइ संदुन सामान संभरायाईं तंहिं महिल पंहिंजे सॻे भाउ जी मॾीअ में प्यालो लिकायाईं वरी आवाज़ कंदड़ आवाज़ कयो त ऐं काफ़िले वारो अमी ज़रूर चोर आहियो। काफ़िले वारनि ॿुधी उन्हनि ॾांहुं मुंहुं करे चयो त छा विञायो अथव।
चयाऊं त बादशाह जो प्यालो विञायो अथऊं, जंहिं उहो लही आंदो तंहिं लाइ उठ जो बार इनाम आहे ऐं आऊं इन इनाम जो ज़िम्मेवार आहियां। चयाऊं त अल्लाह जो कसम आहे त अव्हां खे ख़बर हूंदी त असीं हिन लाइ न आया आहियूं त मुल्क में ॾिफेड़ो विझूं ऐं न कि असीं चोर आहियूं। वरी नौकरनि चयो त जेकॾहिं कूड़ा हुजो त उन चोर खे सज़ा कहिड़ी आहे? चयाऊं त उन जी सज़ा ही आहे त जंहिंजी मॾीअ मां उहो लधो सो पाण उन जो बदिलो आहे। अहिड़ी तरह असीं ज़ालिमनि खे सज़ा ॾींदा आहियूं। पोइ यूसुफ पंहिंजे भाउ जी ॿोरी ॻोल्हण खां अॻु उन्हनि ॿियनि जूं ॿोरियूं ॻोल्हण शुरू कयूं। वरी उहो प्यालो पंहिंजे भाउ जी ॿोरीअ मां कढियाईं। अहिड़ी तरह यूसुफ खे तजवीज़ सेखारीसूं जो बादशाह जे कानून मूजिब पंहिंजे भाउ खे अल्लाह जी घुर खां सवाइ वठी नथे सघियो। जंहिंखे घुरंदा आहियूं तंहिंखे दर्जन में मथां कंदा आहियूं ऐं हर कंहिं सियाणे जे मथां सियाणो आहे। يسرق فقد سرق أخ له من قبل فأسرها يوسف في نفسه ولم يبدها لهم قال أنتم شر مكانا والله أعلم بما تصفون قالوا يا أيها العزيز إن له أبا شيخا كبيرا فخذ أحدنا مكانه إنا نراك من المحسنين قال معاذ الله أن نأخذ إلا من وجدنا متاعنا عنده إنا إذا لظالمون चयाऊं त जेकॾहिं हिन चोरी कई आहे त अॻु संदसि भाउ बेशक चोरी कई हुई। पोइ इन ॻाल्हि खे यूसुफ पंहिंजे दिलि में लिकायो ऐं खेनि उहा पधरी न कयाईं। दिलि में चयाईं तव्हीं बुछड़े मान वारा आहियो ऐं जेकी बयान करियो था सो अल्लाह चङो ॼाणंदड़ आहे। चयाऊं त ए अज़ीज़ हिन जो पीउ पोढ़ो वॾी ॼमार वारो आहे, इन करे असां मां हिकिड़ो संदसि बदिरां वठि, असीं तोखे नेकनि मां ॾिसूं था। चयाईं अल्लाह पनाह में रखे जो जंहिं वटि पंहिंजो सामान लधोसूं तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं खे पकड़ियूं, जेकॾहिं वठूं त उन्हीअ महिल असीं ज़ालिम आहियूं। فَلَمَّا اسْتَيْأَسُوا مِنْهُ خَلَصُوا نَجِيًّا قَالَ كَبِيرُهُمْ أَلَمْ تَعْلَمُوا أَنَّ أَبَاكُمْ قَدْ أَخَذَ عَلَيْكُمْ مَوْثِقًا مِنَ اللَّهِ وَمِنْ قَبْلُ مَا فَرَّطتُمْ فِي يُوسُفَ فَلَنْ أَبْرَحَ الْأَرْضَ حَتَّى يَأْذَنَ لِي أَبِي أَوْ يَحْكُمَ اللَّهُ لِي وَهُوَ خَيْرُ الْحَاكِمِينَ ارْجِعُوا إِلَى أَبِيكُمْ فَقُولُوا يَا أَبَانَا إِنَّ ابْنَكَ سَرَقَ وَمَا شَهِدْنَا إِلَّا بِمَا عَلِمْنَا وَمَا كُنَّا لِلْغَيْبِ حَافِظِينَ
واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون जंहिं महिल खांउसि ना उम्मीद थिया तंहिं महिल नवे कला थी सलाह कंदड़ थिया संदुन वॾे भाउ चयो त न ॼाणंदा आहियो छा त अव्हां जे पीउ अव्हां खां अल्लाह जो पको अंजाम कसम ते कसम वरितो आहे ऐं अॻु अव्हां यूसुफ जी निस्बत में कुझु न घटायो हो तंहिं करे जेसी मुंहिंजो पीउ मूंखे मोकल न ॾींदो या अल्लाह मूं लाइ हुकुम न कंदो तेसी आऊं हिन मुल्क मां कॾहिं न निकिरंदुसि ऐं उहो चङो हुकुम ॾियण वारो आहे अवी पंहिंजे पीउ वटि मोटी वञो पोइ चओ त आहे बाबा तुंहिंजे पुट चोरी कई ऐं जेको ॼातोसूं उन खां सवाइ ॿी ॻाल्हि जी शायदि न ॾिनीसूं ऐं ॻुझ जी ख़बर न ॼाणंदा हुआसूं ऐं जंहिं ॻोठ में हुआसूं उन्हीअ खां ऐं जंहिं काफ़िले में आयासूं तंहिंखां पुछा कर ऐं असीं ज़रूर सचा आहियूं قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم وتولى عنهم وقال يا أسفا على يوسف وابيضت عيناه من الحزن فهو كظيم قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حرضا أو تكون من الهالكين قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون يا بني اذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون याकूब चयो त न बल्कि अव्हां जे नफ़्स अव्हां लाइ का ॻाल्हि ठाही आहे तंहिं करे चङो सब्र करण मुंहिंजो कमु आहे उम्मीद आहे त अल्लाह उन्हनि सभिनी खे मूं वटि आणींदो छो त उहो ॼाणंदड़ हिकमत वारो आहे ऐं खाउन मुंहुं मोड़ियाई ऐं चयाई मूंखे यूसुफ लाइ अफ़सोस आहे ऐं संदसि ॿई अखियूं ॾुख खां अछूं थयूं पोइ उहो ॾुख भरियल हो ऐं संदसि घराणे वारनि चयो अल्लाह जो कसम आहे त तूं सदाईं यूसुफ खे सारींदो आहीं जेसीं बीमार थिए या मरी वञे चयाईं त आऊं पंहिंजो ॾुख ऐं बेक़रारी अल्लाह जी दरबार में बयान कंदो आहियां ऐं अल्लाह जे तरफ़ खां उहो ॼाणंदो आहियां जो अव्हीं न ॼाणंदा आहियो ऐं मुंहिंजा फर्ज़ंदो वञो ऐं यूसुफ ऐं संदसि भाउ जी ॻोल्हा करियो ऐं अल्लाह जी रहमत खां ना उम्मीद न थियो छो त अल्लाह जी बाज खां काफ़रनि जी क़ौम खां सवाइ ॿियो को बि ना उम्मीद न थींदो आहे فَلَمَّا دَخَلُوا عَلَيْهِ قَالُوا يَا أَيُّهَا الْعَزِيزُ مَسَّنَا وَأَهْلَنَا الضُّرُّ وَجِئْنَا بِبِضَاعَةٍ مُزْجَاةٍ فَأَوْفِ لَنَا الْكَيْلَ وَتَصَدَّقْ عَلَيْنَا إِنَّ اللَّهَ يَجْزِي الْمُتَصَدِّقِينَ
قال هل علمتم ما فعلتم بيوسف وأخيه إذ أنتم جاهلون قالوا أئنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتق ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين قالوا تالله لقد آثرك الله علينا وإن كنا لخاطئين قال لا تثريب عليكم اليوم يغفر الله لكم وهو أرحم الراحمين اذهبوا بقميصي هذا فألقوه على وجه أبي يأت بصيرا وأتوني بأهلكم أجمعين पोइ जंहिं महिल यूसुफ वटि आया तंहिं महिल चयाऊं त ए अज़ीज़ असांखे ऐं असांजे घर वारनि खे ॾुख पहुतो आहे ऐं नकमूं सामान खणी आया आहियूं पोइ असांखे पूरी माप ॾे ऐं असांखे कुझु ख़ैरात बि ॾे छो त अल्लाह ख़ैरात कंदड़नि खे चङो बदिलो ॾींदो आहे यूसुफ खेनि चयो त जॾहिं अव्हीं बेसमझ हुयो त जेकी अव्हां यूसुफ ऐं संदसि भाउ सां कयो हो सो ॼातो अथव चयाऊं त तूं ई पक यूसुफ आहीं छा चयाईं हाउ आउं यूसुफ आहियां ऐं हीउ मुंहिंजो भाउ आहे बेशक अल्लाह असां ते अहसान कयो आहे जेको परहेज़गारी कंदो ऐं सब्र कंदो त अल्लाह भलारनि जो अजुर न विञाईंदो आहे चयाऊं त अल्लाह जो कसम आहे त बेशक अल्लाह तोखे असां खां भलो कयो आहे ऐं बेशक असीं ख़ता कंदड़ हुआसूं यूसुफ चयो अॼु अव्हां ते का मयार नाहे अल्लाह अव्हां खे बख़्शींदो ऐं उहो सभिनी ॿाझारनि खां बिल्कुलु ॿाझारो आहे हीउ मुंहिंजो पहिराण नियो पोइ उहो मुंहिंजे पीउ जे मुंहं ते घुमायो त ॾिसंदड़ थींदो ऐं मिड़ेई पंहिंजे घर जा आदमी मूं वटि आणियो ولما فصلت العير قال أبوهم إني لأجد ريح يوسف لولا أن تفندون قالوا تالله إنك لفي ضلالك القديم ऐं जंहिं महिल काफ़िलो मिस्र मां निकितो त संदन पीउ चयो त जेकॾहिं अव्हीं मूंखे भोरड़ो न ॼाणो त मूंखे यूसुफ जी बू अचे थी चयाऊं त अल्लाह जो कसम त तूं अॻे ई वेसारे में आहीं فلما أن جاء البشير ألقاه على وجهه فارتد بصيرا قال ألم أقل لكم إني أعلم من الله ما لا تعلمون قالوا يا أبانا استغفر لنا ذنوبنا إنا كنا خاطئين قال سوف أستغفر لكم ربي إنه هو الغفور الرحيم जंहिं महिल ख़ुशख़बरी ॾींदड़ आयो त संदसि मुंहं ते उहो पहिराण घुमायाऊं त मोटी ॾिसंदड़ थियो चयाईं तव्हां खे न चयो हुअमि छा त
त आऊं अल्लाह जे पार खां उहो ॼाणंदो आहियां जो अव्हीं न ॼाणंदा आहियो। चयाऊं त असांजा बाबा असां लाइ असांजे गुनाहनि जी बख़्शिश घुर, असीं बेशक गुनहगार आहियूं। याकूब चयो त आऊं सिघो अव्हां लाइ पंहिंजे पालणहार खां बख़्शिश घुरंदुसि, छो त उहो ई बख़्शणहार महरबान आहे। فَلَمَّا دَخَلُوا عَلَى يُوسُفَ آوَى إِلَيْهِ أَبَوَيْهِ وَقَالَ ادْخُلُوا مِصْرَ إِن شَاءَ اللَّهُ آمِنِينَ وَرَفَعَ أَبَوَيْهِ عَلَى الْعَرْشِ وَخَرُّوا لَهُ سُجَّدًا وَقَالَ يَا أَبَتِ هَذَا تَأْوِيلُ رُؤْيَايَ مِنْ قَبْلُ قَدْ جَعَلَهَا رَبِّي حَقًّا وَقَدْ أَحْسَنَ بِي إِذْ أَخْرَجَنِي مِنَ السِّجْنِ وَجَاءَ بِكُمْ مِنَ الْبَدْوِ مِنْ بَعْدِ أَنْ نَزَغَ الشَّيْطَانُ بَيْنِي وَبَيْنَ إِخْوَتِي إِنَّ رَبِّي لَطِيفٌ لِمَا يَشَاءُ إِنَّهُ هُوَ الْعَلِيمُ الْحَكِيمُ رَبِّ قَدْ آتَيْتَنِي مِنَ الْمُلْكِ وَعَلَّمْتَنِي مِنْ تَأْوِيلِ الْأَحَادِيثِ فَاطِرَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ أَنْتَ وَلِيِّي فِي الدُّنْيَا وَالْآخِرَةِ توفني مسلما وألحقني بالصالحين जंहिं महिल यूसुफ वटि पहुता त उन वक़्तु पंहिंजे माउ पीउ खे पाण वटि जाइ ॾिनाई ऐं चयाईं, जेकॾहिं अल्लाह घुरियो त मिस्र में बेभवा थी घिड़ो। ऐं पंहिंजे माउ पीउ खे तख़्त ते विहारियाईं ऐं उहे ॾांहुं सजदो कंदे किरिया। ऐं यूसुफ चयो त मुंहिंजा बाबा, हीउ मुंहिंजे अॻिए ख्वाब जो ताबीर आहे। बेशक मुंहिंजे पालणहार उन खे सचो कयो ऐं अल्लाह मूं सां तॾहिं बेशक अहसान कयो जॾहिं मूंखे क़ैद मां ॿाहिरि कढियाई ऐं मुंहिंजे भाइरनि जे विच में शैतान झेड़ो विधो। तंहिंखां पोइ अव्हां खे ॿहिराड़ीअ खां शहर में आंदाई, छो त मुंहिंजो पालणहार जंहिं लाइ वणेसि तंहिं ते अहसान कंदड़ आहे, सच आहे त उहो ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। यूसुफ चयो त मुंहिंजा पालणहार, बेशक मूंखे बादशाही ॾिनी अथई ऐं मूंखे ख्वाबनि जो ताबीर सेखारियो अथई। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जा बणाईंदड़, तूं दुनिया ऐं आख़िरत में मुंहिंजो वारिस आहीं। मूंखे मुसलमान करे मार ऐं मूंखे सालिहनि सां शामिल कर। ذَلِكَ مِنْ أَنْبَاءِ الْغَيْبِ نُوحِيهِ إِلَيْكَ وَمَا كُنْتَ لَدَيْهِمْ إِذْ أَجْمَعُوا أَمْرَهُمْ وَهُمْ يَمْكُرُونَ وَمَا أَكْثَرُ النَّاسِ وَلَوْ حَرَصْتَ بِمُؤْمِنِينَ وَمَا تَسْأَلُهُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ إِنْ هُوَ إِلَّا ذِكْرٌ لِلْعَالَمِينَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो क़िस्सो गुझियुनि ख़बरनि मां आहे जो तो ॾांहुं वही करियूं था। उन्हनि जॾहिं फ़रेब कंदड़ थी पंहिंजे कम जो पको इरादो कयाऊं तॾहिं तूं वटनि कोन हुएं। ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे तोड़ेक हिर्स करीं त बि घणा माण्हू ईमान आणींदड़ नाहिनि।
ऐं तूं न क़ुरान जे पहुचाइण ते खाउन को उजूरो न घुरंदो आहीं। उहो क़ुरान जहाननि जी नसीहत खां सवाइ ॿियो की नाहे। وَكَأَيٍّ مِّنْ آيَةٍ فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ يَمُرُّونَ عَلَيْهَا وَهُمْ عَنْهَا مُعْرِضُونَ وَمَا يُؤْمِنُ أَكْثَرُهُم بِاللَّهِ إِلَّا وَهُم مُشْرِكُونَ أَفَأَمِنُوا أَن تَأْتِيَهُمْ غَاشِيَةٌ مِّنْ عَذَابِ اللَّهِ أَوْ تَأْتِيَهُمُ السَّاعَةُ بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ قُلْ هَذِهِ سَبِيلِي أَدْعُو إِلَى اللَّهِ عَلَى بَصِيرَةٍ أَنَا وَمَنِ اتَّبَعَنِي وَسُبْحَانَ اللَّهِ وَمَا أَنَا مِنَ الْمُشْرِكِينَ ऐं केतिरियूं ई निशानियूं आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि जिन तां लंघंदा आहिनि ऐं उहे ॾिसी करे उन्हनि ते ध्यानु ॾियण खां मुंहुं मोड़ींदा आहिनि। ऐं मंझाउन घणा अल्लाह ते ईमान न आणींदा आहिनि पर उहे अल्लाह सां शरीक बणाईंदड़ आहिनि। उहे अल्लाह जे अज़ाब मां पाण वटि छिप अचण खां या क़यामत जे ओचिते अचण खां बेभवा थिया आहिनि छा जो उहे न ॼाणंदा हुजनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त ही मुंहिंजी वाट आहे, पधरी हुजत सां अल्लाह ॾांहुं सॼां थो। आऊं ऐं मुंहिंजा ताबेदार बि सॾींदा आहिनि ऐं अल्लाह पाक आहे ऐं मां मुशरिकनि मां न आहियां। وَمَا أَرْسَلْنَا مِن قَبْلِكَ إِلَّا رِجَالًا نُوحِي إِلَيْهِم مِّنْ أَهْلِ الْقُرَى أَفَلَمْ يَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَيَنظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ وَلَدَارُ الْآخِرَةِ خَيْرٌ لِّلَّذِينَ اتَّقَوْا أَفَلَا تَعْقِلُونَ حَتَّى إِذَا اسْتَيْأَسَ الرُّسُلُ وَظَنُّوا أَنَّهُمْ قَدْ كُذِبُوا جَاءَهُمْ نَصْرُنَا فَنُجِّيَ مَن نَّشَاءُ وَلَا يُرَدُّ بَأْسُنَا عَنِ الْقَوْمِ الْمُجْرِمِينَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखां अॻु शहर वारनि मां मर्दनि खां सवाइ ॿियो कोन मोकिलियोसूं जिन ॾांहुं वही कयोसूं। पोइ छो न ज़मीन में घुमी ॾिसंदा आहिनि त जेकी खाउन अॻु हुआ तिन जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। ऐं आख़िरत जो घर उन्हनि लाइ भलो आहे जेकी डिॼंदा आहिनि पोइ छो न ॼाणंदा आहियो। एसिताईं ढर ॾिनीसूं जेसिताईं पैगंबर मदद पहुचण खां ना उम्मीद थियण लॻा ऐं संदिन क़ौम भायो त उन्हनि सां कूड़ो अंजाम कयो वियो आहे। वटि असांजी मदद पहुती पोइ जंहिंखे घुरियोसूं तंहिंखे छोटकारो ॾिनो वियो ऐं गुनहगार क़ौम खां असांजो अज़ाब न टारियो वेंदो आहे। لَقَدْ كَانَ فِي قَصَصِهِمْ عِبْرَةٌ لِأُولِي الْأَلْبَابِ مَا كَانَ حَدِيثًا يُفْتَرَى وَلَكِنْ تَصْدِيقَ الَّذِي بَيْنَ يَدَيْهِ وَتَفْصِيلَ كُلِّ شَيْءٍ وَهُدًى وَرَحْمَةً لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ बेशक ध्यान वारनि लाइ
उन्हनि पैगुंबरनि जे किस्सनि में इबरत आहे। ही क़ुरान बणावती आखाणी नाहे, पर जेकी किताब खांउसि अॻु आहिनि तिन खे सचो कंदड़ आहे ऐं सभु कंहिं शइ लाइ निखेड़ आहे ऐं ईमान वारी क़ौम लाइ हिदायत ऐं रहमत आहे।